विदिशा में लाशारी बिरादरी के नौजवानन के फायरिंग में कत्ल ऐं ज़ख़्मी कंदड़ जवाबदारन के पुलिस गिरफ्तार करण की दावा कई है। विदिशा पुलिस मुख़्तलिफ़ हंधन ते कार्रवाई कंदे कत्ल में मुलविस जवाबदार काशान खोसो अली अदर शाह समेत 4 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। एसएचओ विदिशा मूजिब वाक़िए जो कारण मालूम करण लाइ जवाबदारन खां जांच जारी है। वधीक मामले के हर रुख खां जांच कयो वेंदो। सचो में पीपीजी सीनियर अगवान ससी पली जो इंडस डेल्टा छोड़ वारे इलाके जो दौरो कयो। इंडस डेल्टा छोड़ वारे इलाके खारो छाण में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त डेल्टा में सन 1991 वारे मुआहदे तहत समुंड में मिठो पानी छॾणु घुरिजे, पर अफ़सोस है तो पंजाब बरसातूं पवण बाद पाण के बचाइण लाइ डेल्टा में पानी छोड़ कंदो आहे। इर्सा जा फैसला सिंध खिलाफ़ आहिनि। सिंधु दरिया में 2.5 लाख क्यूसेक पानी अची रहियो आहे, पर अञा भी पानी थोरो आहे। मटियारी वेझो ॻोठ जुमू शौक़ में घरू अणबणता नौजवान पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब पोस्टमार्टम रिपोर्ट बाद वाक़े की वधीक जांच कई वेंदी। वगण ऐं आसपास के इलाइक़नि में रोलू कुतन जो आज़ार वधण सबब शहरी घरनि ताईं महदूद थी विया। ॻोठ जाफरानी वासी हबीब रहमान बुरड़ो के रोलू कुते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे तिबी इलाज लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। मुतासिर मूजिब मस्जिद खां घर वञी रहियो हुअसि त रोलू कुते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। हुननि टाउन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त रोलू कुतनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे शहरनि मां ख़ौफ़ ख़त्म कयो वञे। रोड़ी भरिसां नई आबादी वारे इलाइक़े में बरसात सबब घर की दीवार किरण के नतीजे में 5 ॿारड़ा दॿिजी विया। गर्भातियुनि जी रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि ॿारनि खे दीवार हेठां कढी अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि 10 वरियनि जे ख़ालिद बुरड़ो, 11 वरियनि जे दुर मोहम्मद बुरड़ो ऐं शाज़ेब शेख की मौत की तस्दीक कई, जॾहिं त 2 मासूम ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी आहिनि, जिन जो इलाज सिविल अस्पताल सखर में हलंदड़ आहे। वारसनि मूजिब मुसलसल बरसात पवण सबब घर की दीवार किरी पई। औरतुनि जा लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। कोट में चौमासे की बरसात दौरान सब्जी की दुकान की छित किरी पई। नतीजे में सब्जी विक्रो कंदड़ समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मुख्तियार अहमद ऐं मोहम्मद ज़फ़र शामिल आहिनि, जिनखे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिंध में चौमासे की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े से जारी है। बरसात डिगड़ी, कानपुर महर, रसूलाबाद, ठट्टो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ है। तेज़ बरसात सबब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली की फराहमी मुअत्तल थी वई, जॾहिं त इलाइक़नि में केतिरा ई फुट पानी बीहजी वियो।